ये कड़ी बदतमीजी है गोरा? अञा त तो मुझी पहरी बदतमीजी ॾिठी आहे। ॿी टी ऐं चौथी बदतमीजी ॾिसंदे न तॾहिं तुंहिंजो दिमाग़ ठिकाणे ते ईंदो। गोरा तो खबर ना है तो मां केर आहियां? रहिस जो कमदार। मां पुलिस अमलदार आहियां ऐं तुझे हद जे थाणे जो SHO आहियां। सूबेदार सोडल तूं हिकु खरब ऐं राशी अमलदार आं। मां तोखे चङी तरह सुञाणा थो। तोखे इहा हरकत ॾाढी महांगी पवंदी। गौर त अञा बि महांगियूं हरकतूं कंदो। गोरा आख़िर तू चाहीं छा थो? रहिस तोखे घुरायो आहे। तव्हांखे शायदि कानून जी ताक़त जो अंदाज़ो कोन्हे। असांखे तुंहिंजे ज़मीर जी क़ीमत जो अंदाज़ो आहे। मां तव्हांखे कोन छॾींदुसि। फिलहाल त पंहिंजो पाण खे छॾाए हली थो या कया का ॿी महांगी हरकत। हल गाड़ी साइड कर। हल आगे आज। अदी तू मायूस छो है? मां वेठो आहियां न तुंहिंजो भाउ। नादिर मां मायूस भी आहियां ऐं ख़ौफ़ज़दा भी। सालात जे रवैयनि मूंखे मायूस करे छॾियो आहे। हाणे त हू मूंखे मारण जा मंसूबा बि ठाहे रहियो आहे। अदी ईअं कीअं थो थी सघे? हिकु भाउ पंहिंजी भेण खे कीअं थो मारे सघे? नादिर सालार कुझु बि करे सघे थो। मिल्कियत ख़ातिर हू बाबा साईं खे मारे सघे थो त भेण जी उन अॻियां कहिड़ी हैसियत? छा बाबा खे अदा सालार मारियो? पर अदी बाबा खे त इत्तफ़ाक़न पिस्टल लॻी वियो। न मुंहिंजा भाउ, इहो सभु ॾेखाव हो। सालार जे हथ में पिस्टल हो ऐं जीअं ई पिस्टल जो रुख बाबा साईं ॾे थियो सालार टिगर दॿाए छॾियो। ऐं इहो इत्तेफ़ाक़ न सालार जी साज़िश हुई। अच्छा वो इंसान एतिरो बि किरी सघे थो? ऐं हाणे मिल्कियत हासिल करण लाइ मूंखे मारण जा मंसूबा ठाहे रहियो आहे। न दीना मां तव्हांखे ईअं करणु कोन ॾींदुसि। तूं असांजी भेण न असांजी माउ आहे। नादिर तूं ऐं मां सालार खे रोके कोन सघंदासीं। तंहिं करे मूं फ़ैसिलो कयो आहे त पाण ॿई हली शहर रहूं। अदी जिथे तूं रहंदी आहे मां बि उते ई रहंदुसि। ठीकु आहे नादिर, मूं सुल्तान खे चयो आहे त तूं शहर में असां लाइ बंगलो ॻोल्ह। हीअं कर तूं बल्कि हुन सां राब्तो कजां सुल्तान सां। ठीकु आहे अदी मां सुल्तान सां राब्तो कंदुसि। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।